हालानी खां इकबाल गाड़ी जी ख़बर पेश कजे थी। हालानी शहर जी ये तारीख़ी मेहराब मस्जिद कराची खां इस्लामाबाद वेंदड़ नेशनल हाईवे रोड जे भरिसां तैयार थियल आहे। हीअ तारीख़ी मेहराब मस्जिद मेहराब खान कलोड़े मीरनि सां जंग करण खां पहिरियां सन 1780 में जोड़ाई हुई। लॻभॻ 246 साल हिन तारीख़ी मेहराब मस्जिद खे थी विया आहिनि ऐं इहा बि ॾंद कथा आहे त हिन मेहराब मस्जिद में गारे वारी मिटीअ में पाणीअ विझणा बदिरां 99 ॾाचियुनि जो खीर मिलायो वियो हुयो, जंहिंजे करे हिन जी सफ़ेदी अञा ताणी बरक़रार आहे। हिन तारीख़ी मस्जिद खे हितां जे शहरनि सिर्फ़ साल में 2 ईद निमाज़ूं पढ़ण लाइ मस्जिद में ईंदा हुया ऐं उन लाइ इस्तेमाल थींदी हुई, पर हाणे हिन मस्जिद में 5 वक़्त निमाज़ पिण पढ़ाई वञे थी। हिन तारीख़ी मेहराब मस्जिद जी निमाज़ जाइ वटि कारीगर अहिड़ा 2 सोराख़ रखिया जंहिंजे हिक पासे ॾांहुं मुंहुं अंदर करे ॾिसंदा त तव्हां जे साम्हूं सन्हड़े वार जहिड़े साम्हूं सिधी नज़र सिंधी महीने जी 29 तारीख़ वारे बीठल चंड ते पवंदी, जॾहिं त ॿिए पासे खां सिधी नज़र वॾे सिंधी तारीख़ जी 30 महीने जी चंड ते पवंदी। ॿुधायो पियो वञे त जॾहिं जदीद टेक्नोलॉजीअ जी न हुई त हालानी जा शहरी ईद जो चंड ऐं पंहिंजनि औलाद जे ख़ुशियुनि वारा ॾण रखण लाइ हिन मस्जिद में अची करे चंड ॾिसी हिक ॿिए खे तारीख़ ॾींदा हुया। हिन तारीख़ी मेहराब मस्जिद मथां जंहिंजे अहाते जी माप 20 फुट ऐं ड्रेग 30 फुट थींदी, जंहिंमें कारीगर 10 मुक़बरा वॾी कारीगरीअ सां ठाहे करे आलीशान कारीगरीअ जो कमाल कयो आहे ऐं कारीगरीअ जो वॾो शाहकार आहे। हिन तारीख़ी मेहराब मस्जिद खे चइनी तरफ़नि खां भरम ॾियण लाइ हिक जिरेब ज़मीन जो पिण वक़फ़ थियल आहे, जंहिंखे बिना मुआवज़े जे सफ़ाई सुथराई ऐं देखभाल मुजावर दिलावर गाॾी कंदो आहे, जंहिंखां अॻु हिन जो वालिद कंदो हुयो। हिन तारीख़ी माॻ खे औक़ाफ़ खाते सिर्फ़ उन वक़्तु उन करे लावास करे छॾियो आहे जो हिन जी काई आमदनी न आहे। हिन तारीख़ी मेहराब मस्जिद जे बिल्कुलु साम्हूं उन ई रस्ते ते 2000 फुटनि जे फ़ासिले ते बिल्कुलु आम्हूं साम्हूं हिंदुनि जो तारीख़ी मंदर पिण जुड़ियल आहे। ॿिन्ही मज़हबी दरसगाहनि जा हिंदू पंहिंजे मंदर में ऐं मुस्लमान पंहिंजी इबादतगाह में अलॻि अलॻि इबादतूं कंदा हुया, पर अॼु ताणी का बि अहिड़ी तारीख़ी ॻाल्हि साम्हूं न आई आहे जो मज़हबी बुनियादनि ते को ॿिन्ही में झेड़ो थियो हुजे। ॿिन्ही तारीख़ी माॻनि खे ॾिसण लाइ हिंद तोड़े सिंध खां केतिरा ई यात्री तारीख़ सां मुहबत कंदड़ ऐं तारीख़ी माॻ ॾिसण वारा शौक़ीन ॿिन्ही तारीख़ी माॻनि खे ॾिसण लाइ ईंदा आहिनि। मीरनि ऐं कलोड़नि जे दौर खां पोइ हिकु दफ़ो औक़ाफ़ खाते जे मिनिस्टर अब्दुल्ला रिंद बलोच साहब ऐं उन खां पोइ उन ई दौर में वज़ीर आला सिंध रईस गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं नाज़मी दौर में नाज़िम सैयद इब्राहिम अली शाह जन मरमत कराई हुई, पर 2022 जी बरसातुनि हिन तारीख़ी मेहराब मस्जिद खे वॾो नुक़सान पहुचाए छॾियो, जंहिंजे करे मेहराब मस्जिद हंधा हंधा भुरी ऐं डरी पई आहे, जेका अंदरां तोड़े ॿाहिरां बदहालीअ जो ॾेख ॾेई रही आहे। हितां जे सियासी समाजी अदबी माण्हुनि समेत आला इख़्तियारनि खां घुर कई आहे त हिन तारीख़ी मेहराब मस्जिद खे बचाइण लाइ हिन तारीख़ी मेहराब मस्जिद खे औक़ाफ़ खाते जे हवाले करण लाइ पंहिंजा उपाउ वठनि ऐं हिन तारीख़ी मेहराब मस्जिद खे बचाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि त जीअं हीअ तारीख़ी माॻ तारीख़ जो उहिजान रहे।